अस्सलाम दोस्तों, वेलकम टू द वीडियो। नई वीडियो में तव्हांखे कुछ आम थी चवंदा दोस्तों। जो दिसंबर जो पहिरें जो आचर है, दिसंबर के आचर में जो है सिंध जो सकाफ़त जो है टी मल्हायो वेंदो आहे। सिंध जो सकाफ़त जो पूरी सिंध में जो पूरी दुनिया में जिते भी सिंधी रहन था उते जो मल्हाईंदा पिया। असां पंहिंजी जेका रैली आहे उहा STP हाउस जेकी का जो स्टार्ट करे रहिया आहियूं ऐं प्रेस क्लब वेंदासीं ऐं तव्हां बि जेको घरु जो दोस्तों रैली जो समझ थी भाई मां जो फोटो थोड़ा निकली आयो रैली जो इस्तेमाल किया प्रेस क्लब जो डेकी जो है मेरे मेन जन्म चौक उते जो मेन प्रोग्राम थींदो आहे। टोटल पार्टीज जो उते ईंदियूं आहिनि। सिंध जो सकाफ़ती ॾियारो जो है जोश ऐं जश्न जो है मल्हायो थो वञे पियो। STP जा दोस्त जो साम्हूं अचनि था सालगिरह केंजिया सालगिरह केंजिया दद्दा दिया सालगिरह केंजिया सालगिरह केंजिया सालगिरह सालगिरह केंजिया यार माने सुरहान बने धाग लगो यार लगे सूट है भाई तेल पे यो जाओ दोस्तों जो नंढी संगत के जो सुञाणींदा ज़ामिन जी सालगिरह तो सालगिरह जी जेका तैयारी करे थो ज़ामिन फूकड़ी शुकड़ी वठी आयो आहे फटाका शटाका वठी आयो हाणे ॿारड़ो जेको कमु कंदो तू को ज़्यादा फूकड़ी जेका तू बिदाम वरती हुजे बिदाम नेज़ा सियारे जी मौसम आहे मूंगफलियूं चलो सस्ती में सस्ती मूंगफलियूं तू फूकड़ी वठी आयो हाणे फूकड़ी में जेके कम जूं मूंगफलियूं महंगियूं थियूं आहिनि भला 1000 रुपए किलो 1000 रुपए पोइ वठी आ हाणे फूकड़ी ॾा जो सनान जूं हाँ सनान तू फोड़ी दे फूकड़ियूं ॿारड़ो कमु कयो तो हाणे हैप्पी बर्थडे ए फूकड़ी वठी आयो आहे मूंगफलियूं बिदाम के नेज़ा फूकड़ी हाणे पार्टी पेपर हाणे हे कहिड़े कम जो हे लिखियल थी वरी नो फायर वन नो फायर लिखियल थी वरी हाणे हुन जे रखी छॾियो हे रखी छॾियो वेठो हे छा आहे वरी इहो ख़बर कोन्हे चलो हे जेको समझ अचे थो पियो हिन सां के की माण्हू खाए हे सियारी वारो कमु आहे दोस्तों डिनर जे लाइ जेको रेडी आहे फोटो कर पहिरें केक जो अञा कट न थियो आहे फूकड़ी जेको लड़की थी पियो
बाक़ी भला इहो ॿुधायो हिन साल जेको आहे शादी कंहिंजी आहे बाक़ी 2 साल थी विया चवंदे न को छोरो शादी न आहे कंदो हा कंहिंजी शादी आहे हे 10 साल छड़ा वेठा हो ना हो जे कैंसिल थी वई कनकन में थी वई इहो पतो कयो से ये भाई 10 साल छोकरा छड़ा वदा रे तो पेटरे रे सारम के देन यो हे असल में थोड़ी खणी नंडी खणी यो सियारो मन ये करदा वे ये पी रे 10 साल आदमी आ गए 80 में कंदो पियो हां जी ये जो है ना कुपियो मां करने सफा माग वाटी माग दे ये पी जो है आ गए ये दो है तू छड़ो छड़ो हां अली छड़ो तू सनान तू सनान सफा सनान सातो और बोर कमता भूलेला बता भूलेला बाबा ना दा एक एक वे भला आरो ये बढ़िया करे वाटा निकली ने वाटी शादी वाटा सालगिरह जवान जगह पर व्लॉग भरी तो पिया यार एक केक ताए पर सीन हेडो लोगो पिया छो सीन हेडो केड़ो ठाक ये क्या केक में लगा हुआ है ये तो शादी वाला केक बना के भेजा है ये देखो दोस्तों केक जो कट करना जो रेडी है मां कने बस पाची जैसे को बार पाची दबदा कारियो दबदा ए जगह है दबदा जगह अपन व्लॉगर फायर वर्क जो रेडी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू ताड़ी 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 हैप्पी बर्थडे टू यू कंजर होई ना मार दो हाय 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 वट अच्छा यो छाके ना वट 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 सनु का तो ना हो गया काम हो गया सही न पे बिल्कुल लाइट मारी ठीक है माना कपे जा ना नलियो मारो दोस्तों जो आजाम से जो सीन थी सालगिरह कई यार मेहनत कई व्लॉग से जो खराब व्लॉग ठाए पे व्लॉग जो केक कटर जो आयो कोने को ए या बजा सीन वठी वड़ दो आईफोन जो अलविदा आयो ता है चलो बड़ी है हां ओ आखिर में भरे है ना पहले केक जो कटाव ना को चिलकार लगी तो आए सही न थी थोड़ो अच्छी थी ना चलो ठीक है केक कोने खायो दोस्तों जेके केक खेनो हाजिर है जेके तंगे ही वीडियो पसंद आई वीडियो के लाइक एंड चैनल के सब्सक्राइब जरूर करिदा मिलता सी नेक्स्ट वीडियो में इजाजत दींदा खुदा हाफिज 3 2 1 किले